असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। सतनाम सत श्री हरिवाहिगुरु। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भो निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद जप। धन भागशाली संतन जो मेलो प्रभु कृपा सां चैन ॾींहंनि जो रखियल तव्हां संतन संगत मिली करके वॾे प्यार होला सां मल्हायो आहे। हू सदाईं असांजे कृपा करे हाणे जेको रोज़ जो नितनेम आहे आशा दीवार जी हिकिड़ी पौड़ी जो शब्द और सुखमणी जो पद जेको हर चोॾस जो नेम आहे बसि उहो ई कयो वेंदो। मिलण जा मेला सदाईं रहंदा जेको भाग वारो मिले अची संतन सां सदाईं गॾा रहंदासीं। सॼी संगत खे संतन खे मुंहिंजो नमस्कार आहे। आसा महिला चौथा धन धन श्री गुरु रामदास महाराज सफलाभ के चरणन की शेव अंतर्यामी अलख भे। हर जी नाम पढ़ो रामदास हम आराधन जाना रे हर हर गुरु गुरु करता रे। हर जी नाम पढ़ो रामदास। अड़े रामदास पातशाह जा हे छंत जैं एक एक छंत में हरि असांखे हथ में ॾिनो अथऊं। श्री राम हिकदम हिकदम हरि हथ में मन रूपी हथ में वो ज्ञान ॾिनो अथऊं जीव वठे बस।
हाणे हिन संत में साफ़ चवनि था वाह वाह गुरमुख ढूंढ ढूंढेंदियां हर सजन लधा राम राजे हरे सजन लधा राम राजे वावा कंचन काया कोटगढ़ बाबा कंचन काया कोटगढ़ विच हर हर सिद्धा राम राजे हर हर सिद्धा राम राजे हर हर हीरा रतन है हरे हरे हीरा रतन है मेरा मन तन विद्या राम राजे मेरा मन तन विद्या राम राजे घर भागवते हर पाया हरे भागवते हरे पाया घर भागवते हर पाया नानक रस बुधा राम राजे नानक रस बुधा राम राजे घर भागवते हर पाया सतनाम सतनाम। श्लोक महला पहला घड़ियां सभे गोपियां पहरखन गोपाल गाने पौन पानी बेसंत्र चंद्र सूर्य अवतार सगली धरती माल धन वर्तन सर्व जंजाल नानक मुझसे ज्ञान विहूणी खा गया जमपाल। श्री राम श्री राम श्री राम। मुझे प्यारा साईं मजबूरी थी वञे अगर असां अखरनि जे अंदरि न वियासीं त उन्हनि जो छा अर्थ आहे छा ज्ञान भरियल आहे त असांखे रस्तो और धारा कीअं मिलंदी। संत में साहब ने केॾो कुझु चयो और उनजो सॼो तत्रूप सुखमनी साहब जे अॼोके हिन पद में बि ईंदो। गुरु जे मुख मां निकतल ज्ञान वठी करके और मन और बुद्धि सां निश्चय में रखी मन में यादगिरी कंदो सदाई उनखे याद कंदो चित में चिंतन हलंदो सजण लभी पवंदो। गुरमुख ढूंढ ढूंढेंदियां हर सजण लधा पोइ जॾहिं लभी पियो सजण जो भाव आहे परमात्मा आनंद स्वरूप आहे शांति स्वरूप आहे पर शुरूआती ज्ञान स्वरूप आहे उनजो ज्ञान हृदय में अची वञे त असांखे राम जी स्त्री पुरुष जे मिलण सां पुत्र या धीअ पैदा थी सकदी आहे तीअं सुरत के शब्द जे मिलण सां शांति रूपी धीअ और आनंद रूपी पुत्र पैदा थींदो आहे। राम बस इहो ई हरि जो मिलण आहे ॿिए कंहिं ख़्याल में न अचे पूर्ण तरह सां। हर सजन लधा कंचन काया कोट गढ़ तो उहा काया बि पौतर थी वेंदी
पोइ उन काया जी जेका शेवा जेको कंदो उन ॼण भॻवान जी शेवा कई। कंचन जो भाव आहे पवित्र, उन जो शरीर पवित्र थी पवंदो जंहिंजो मन पवित्र थियो नाम जे सिमरण सां। विच हर हर सुधा, हरि उते निवास करे थो। हर हर हीरा रतन है, हरि हिकु हीरो आहे। छो जो हरि परमात्मा आत्मा जेका सभ जे अंदरि वसी रही आहे उहा अदृश्य आहे, उनखे अस्पष्टी कंहिं बि अस्तूल चीज़ सां ॾिनी वेंदी, पर विशेष जेके ख़ासि ख़ासि शयूं आहिनि उन्हनि सां। छो जो परमात्मा ख़ासि में ख़ासि आहे, विशेष में विशेष आहे। त हिते हीरे जे तशरीह उन हरि जे नाले खे ॾिनो। हर हर हीरा रतन है, हरि रतन है, मेरा मन तन विधा। माना मुंहिंजो मन इंद्रियूं उन में मिक्स थी वयूं उन रस में। पर दुर्भाग वॾे हर पाया, जंहिंजा वॾा भाग आहिनि धुरों, नानक रस ॻुधा उहो ई उन रस में अची वेंदो। श्री राम। इन खां मथे बि हरि जी प्राप्ति छा थींदी आहे? हाणे त साहिब चवंदा जेका रास लीला असली परमात्मा जी हली रही आहे उहा इहा हली रही आहे 24 मिंटे जी घड़ी थींदी आहे और 7.5 घड़ियूं पहर में 8 पहर के ॾींहुं राति में सॾिबा आहिनि। तो उहे घड़ियूं गोपियूं आहिनि, उहे पहर कृष्ण आहे। उहे घड़ियूं उन पहर जे अंतर्गत फिरनि थियूं। जीअं कृष्ण विच में आहे, घड़ियूं गोपियूं फिरनि थियूं, तीअं हिकु पहर जे अंदरि 7.5 घड़ियूं फिरनि थियूं। घड़ियां सभे गोपियां, पहर कन गोपाल, गहणे पौण पाणी बेसंतर। श्री राम। परमात्मा जा उहे गहना कहिड़ा आहिनि प्रभु जा? पौण पाणी, अग्नि, हवा, बाहि, चंद्र सूरज अवतार और चंद्रमा ऐं सूरज अवतार शब्द अवतरण जो आहे, माना फेरे जो आहे, उहे ॿई फिरी रहिया आहिनि। श्री राम। असां सभई अवतार आहियूं, असां सभई। हा, अवतर माना अवतार माना फेरो, असां सभु फेरे में आयल आहियूं। सिर्फ़ु जंहिंखे अवतार असली सॼियो वेंदो आहे उहे विष्णु जे अंश मां आया आहिनि। असां अलाए कहिड़ी अंश मां आया आहियूं पर फेरे में आया आहियूं, बसि अंतरो इहो आहे। श्री राम। कॾहिं इहो टकर न थिए। अॻे कुझु ॻोठाणनि में थींदो हो भई नानक साहिब अवतार आहे, नानक साहिब अवतार कीअं थी सघंदो आहे? रामकृष्ण अवतार आहे। थोड़ी समझ जो फ़र्क़ु आहे। हो नेम तक अवतारनि, हो नित्य अवतारनि, और भॻवान पाण पंहिंजे नित्य अवतारनि जी वधीक महिमा कई आहे। सिया राम मय सभु जग पेखा और मोको मोतो अधक संत कर लेखा। संसार खे मुंहिंजो रूप करे समझो, पर संतनि खे मां वधीक समझो, छो जो संतनि जे माध्यम सां ई मुंहिंजी प्राप्ति थींदी, न त न थींदी। श्री राम। संत रुसे त हरि न मिलंदो, पर हरि रुसे त संत मिलाए ॾींदो। एतिरी महिमा कई वई आहे। चवणो पइजी वियो भगत खे, मेरी बांधी भगत छुॾावे, बांधी भगत न छूटे मोहे, एक समय मोको कहे बांधे तो मोह पे जवाब न होए। राम। मुंहिंजा प्यारा, त अवतरण अवतार जो मां थोड़ो हिकिड़ो भरम मिटायो त उहे फेरे में हलनि था। चंद सूज अवतार, सगली धरती, सॼी धरती हिन ॿिनि वस्तुनि सां वर्तन करे रही आहे, माल ऐं धन। धन मां माल थिए थो, माल मां धन थिए थो, धन सां माल वरितो वञे थो, माल खे विकिरो करे धन प्राप्त कयो वञे थो। इहा ई वर्तन संसार में हले थी। श्री राम। सगली धरती माल धन वर्तन सर्व जंजाल। उहा वर्तन कर जो जंजाल माना जार में विझण, माना पाण फासी पियो उन वर्तन में। पर साहिब चंदा वर्तन त करणी आहे वहिंवार में, छो जो वहिंवार करण सां धन प्राप्त थींदो और धन सां ई असांजो स्वार्थ जा परमार्थ जा ॿई कार्य सिद्ध थींदा। श्री राम। पर
नानक मुझसे ज्ञान विहोणी, ज्ञान का रहत थी करके, छो जो ज्ञान रखक आहे और धन गुजरान आहे। ज्ञान ॼाण हुजे मांखे वक़्त खे कीअं इस्तेमालु करिणो आहे, धन खे कीअं, तन खे, इंद्रियनि खे, मन खे, चित खे कहिड़े कहिड़े नमूने इस्तेमालु करिणो आहे जंहिंमें सफल थिए। श्री राम। ज्ञान विहोणी खाए गया जम काल, जम जो कमाए सदा ॾियणु, सदा कंहिंखे पाप खे, त असांजे जेके दुख भोगे रहिया आहियूं दुखनि जो ॾींदड़ असांखे यमराज आहे। असां दरगाह ते अॻे जनम में ॿिए ॾे न वञूं, बसि कोई ॿुधी ते ज़ोर लॻाइण जी ज़रूरत कान्हे। जंहिंखे बि जेका मानसिक या शरीर जा दुख आहिनि त बसि उनजी थ्योरी का ग़लति आहे, जेको मन में चिंतित आहे, शोक में आहे, भव में आहे, समंजस में आहे, मन उनजी थ्योरी ग़लति आहे, जंहिंजो परिणाम इहो भोगे थो। असांखे पंहिंजे कर्म सां जेकॾहिं इहो परिणाम भोगणो पए, मानसिक स्थिति अहिड़ी बणिजी वञे त असांखे कर्म करण जी ॼाण न आहे। असांखे कमु करण सां निर्भयता अचे, प्रफुल्लता अचे, हृदय में ख़ुशी अचे, मंगल अचे। श्री राम। वाइन चेले नचन गुर, पेर हलाइन फेरन सिर, उड उड रावा झाटे पाए, वेखे लोक हसे घर जाए। रोटियां काल पूरे काला, पछाणे धरती लाल, गावन गोपियां गावन कान, गावन सीता राजे राम। निर्भव निरंकार सतनाम, जाका किया सगल जहान, सेवक सेवय कर्म चढ़ाओ, भिन्नी रायण जना मन चाह। है सेवक सेवे, उनजो कर्म उनजो उदय थी पए। श्री राम। रात भेजे साईं खे यादि करे वेही, जंहिंखे मन में चाव प्रकट थिए प्रभु कृपा करे। सिखी सिख्या गुरु वीचार, सिख खे इहा सिख्या आहे गुरनि जे वचननि जो वीचार करे। बसि इहो शिष्य जो धर्म आहे। त पोइ छा थींदो? नदरी कर्म लंघाए पार, उनजे मथां कृपा थींदी, उहो पार थी वेंदो संसार मां। उनखे माया हिन भरम में भरमाईंदी न, भिटकाईंदी न। कोलू चरखा न त भिटकण जे लाइ अज्ञान में, कोलू चरखा चकी चक थल वारो ले, हिन धरती ते कई भरमण भिटकण वारा। बहुत अनंत लाटूं मांधाणी अनगाव, पंखी भौंदियां लैन नसाव, सूए चाड़ भवाए जंत, नानक भौंदियां गणत नंत। बंधन बंध पाव भवाए सोए, पये कृत नचे सब कोय, नच नच हंसे चले से रोए। राम। उड़न जाई सिध न होय, नचण कुडण मन का चाव, नानक जन मन भौत ना मन भाव, नचण कुडण मन का चाव, नानक जन मन भौत ना मन भाव। भाव खे हिकु भव जो लोड़ो ॾेई हलाईंदासीं त उहो भाव फलीभूत थींदो, पर भाव में भव न रहंदो। यादि रखो, सवाइ फिसलण जे कुझु कोन ईंदो, न दीन जा न दुनिया जा। चोॾाना भावक स्थिति इहा आहे जंहिंमें भव न आहे, उन में उपलब्धि प्राप्ति न थींदी। राम। तंहिं लाइ इन अखरनि खे सदाईं यादि रखूं। संतनि में वचननि जो जंहिंखे भव हूंदो, धर्मशास्त्रनि जो, संतनि जो, भॻवान जो, उहो दुनिया में निर्भय थी वेंदो, उनखे दुनिया जो भव न रहंदो। नाम तेरा निरंकार है, नाम जीव पिंड सब खाजे कर पन्नो सदा ये जरवाना पर हरे दरवेश करे दिया रहे नवा भरिए पाए, रहे नवा भरिए पाए। वारियां बलहारियां नरक न वञणो पए। नरक माना
दुख न ॾिसणा पवनि, उहो तॾहिं न ॾिसणा पवंदा जॾहिं इहो अखर असांजे हृदय में ईंदो। कहिड़ो? परमात्मा नाम तेरा निरंकार है। संत बाबा ॿ कम कनि था, असां सिखणु अचूं था। संत अहंकार मां निरंकार में आणनि था। इन जी काई ॾुखी या वॾी परिभाषा कान्हे। अहंकार माना आकार जो अहम करणो, मां उथां थो, विहां थो, हेॾे वञां थो, हे कमु कयो, बसि इहो ई अहंकार आहे, ॿी काई। और निरअहंकार माना आकार हले, कमु करे, पर भासे न त मां कमु करे रहियो आहियां, कोई कराए रहियो आहे, बसि छड़ो अंतरो इहो। श्री राम, बसि पोइ त प्रभु जे रूप में थी वेंदो। नाम तेरा आहे त हूअं ई प्रभु जो रूप, पर भाई करे मामा में पंहिंजी, पर तूं करे त ॿेड़ो पार थी वञे। राम नाम तेरा निरंकार है, ना लइए नरक न जाइए। जीव पिंड सब तसदा, जे खाजे आख गंवाइए। जे लोड़े चंगा आपना, जे पंहिंजे लाइ चङाई चाहे जे हे जीव, त कर पुनो नीच सदाइए। जे जरवाणा पर हरे जरवेश करे दी आइए, पर हे राम पंहिंजो जवानी खां पोइ त ॿुढापो ईंदो, पर ॿुढापो महसूसु न थिए त मथे ते पियो ॻाढ़ा वार कराईंदो। राम के त हितां वञी करके विलायतनि में के मायूं मर्द खला छिकाईंदा आहिनि। राम श्री राम पर जर वेस करे दिया, इहे ॿुढापो पंहिंजा वेस करे ईंदो ई ईंदो। तूं केतिरो पाण खे कर, आख़िर को रहे न भरिए पाइए। रही रही केतिरो रहंदो बाबा, तुंहिंजे लाइ जीरे पाण खे राम ॿुढो बणाए छॾे। मन करके ॿुढो न बणिजे, पर भोगन खां पाण खे ॿुढो बणाए। सतनाम सत श्री वाह वाह। हाणे सुखमनी साहिब जो पद, जेका सुखमनी सुखनि जे ॾियण वारी आहे। मुंहिंजा प्यारा, सुख फल आहे। सुख सुख जो साधन ज्ञान, दुख जो कारण अज्ञान। साधन में साधना करणी पवंदी आहे। ज्ञान ते हलण जे लाइ राम, सच ॻाल्हाइण लाइ, खिमिया करण जे लाइ, पर कूड़ ॻाल्हाइण ऐं कावड़ करण लाइ सिखणो कोन पवंदो आहे। ॿार बि कूड़ ॻाल्हाईंदो आहे और कावड़ करे वेंदो आहे। मुंहिंजा प्यारा, त सुखमनी असांखे सदाईं सुख मिले, त असांखे जेको ज्ञान वचननि में भरियल आहे, छड़े पाठन करण सां न ॿेली प्राप्त थींदो। इन भुल चकरनि में न अचूं। थोरो वचननि खे असां हृदय में हलाईंदासीं। महिनत न शरीर जी कबी। धन असांखे जेके लिखियलु आहे मिलंदो, वक़्त खां अॻु में न मिलंदो। वक़्त ते जेतिरो मिलणो आहे मिलंदो। तंहिंखां पोइ बि सुबुह खां वठी राति ताईं केतिरो असांजी महिनत रहे थी। बल बुद्धि मन तन चित सॼो लॻाए था रखूं। उन सां गॾोगॾु बनावट में केतिरी मिलावट जो रूप था रखी छॾियूं। राम हा, छल जी, कपट जी, ज़ुबान फेरण जी, छा छा कुझु कयूं था। मिलणो त उहो ई आहे, जेको वञिणो आहे वेंदो, जेको रहणो आहे रहंदो। आख़िर तूं हलियो वेंदे ॿ फुल्का खाई करे। राम मुंहिंजा प्यारा, कुझु सम्झ त हिते साहिब हिन पद में, सुखमनी साहिब में, त ज्ञान असांजे हृदय में अचे त सभु आनंद थींदो। जीवन खे सफलो कयूं। इहो क्रम 94 खां हले थो। अॼु 2004 आहे, 10 साल थिया आहिनि। प्रभु हलाए थो 2008 में पूरो थिए। हिकु पद सुखमनी साहिब जो हलंदो आहे। असां प्रेम सां श्रवण कयूं। माफ़ कजो, 4 खां 5 ताईं अॻे सत्संग जो रखियो वेंदो हो, पर मां माफ़ी वठां जो असां केतिरनि आयलनि खे सदाईं सिक जा सॾ कयल आहिनि, पर पूरो प्रोग्राम न ॾेई सघियाऊं। कंहिंखे हिकु राति ई छड़ो मिलियो आहे। संत खे अहिड़ी काई वृत्ति आहे, ॾाढो रहंदो आहे त सभिनी, हर को हितां ख़ुशि थी वञे, सभ खे हिक ॿिए खां वधीक सम्मान मिले, पर जीव जी हिन जी मजबूरी रहे थी। अञा केतिरनि खे वारो, जेके नवां आयल हुया, उन्हनि केतिरनि खे मिलियो बि कोन्हे वारो। माफ़ कंदा, मां उन खां सदाईं तहदिल सां श्री राम। पर देरि थियण जे करके 4 ॾींहं थिया आहिनि। उनजी गाॾी जो थी थो वञे त वॾो वरी कष्ट अचे थो। हज़ारे ख़ल्क मोटण वारी।
मुझे प्यारा हाणे पद पढ़जे थो। बिस्मन बिसम भय बिस्मादो ओ बिस्मन बिसम भय बिस्मादो जिन बूझा आया साधो ओ जिन बूझा आया साधो हाँ जिन बूझा आया साधो के रंग रात जन रहे प्रभु के रंग रात जन रहे हाँ प्रभु के रंग रात जन रहे गुरु के बचन पदार्थ लहे ओ गुरु के बचन पदार्थ लहे वागुरु गुरु के बचन पदार्थ लहे ओ दाते दुख काटन हारो ओ दाते दुख काटन ओ दाते दुख काटन हारो जाके संग तरे संसारो ओ जाके संग तरे संसारो जन का सेवक सोवत भागी जन का सेवक सोवत भागी जन का सेवक सोवत भागी जन के संगी एक लम लागी जन के संगी एक लम लागी वागु जन के संगी एक लम लागी जन के गुण गोविंद कीर्तन जन गावे गुर प्रसाद नानक फल पावे प्रसाद नानक फल पावे गुर प्रसाद नानक फल पावे प्रसाद नानक फल पावे आ सुखमणि सुखमृत प्रणाम सुखमणि सुखमृत प्रणाम भगत जना के मन विश्राम भगत जना के मन विश्राम वागु सुखमणि वावा सुखमणि सतनाम सत श्री अकाल। मुझी प्यारी मिठड़ी साध संगत ये परमात्मा अचरज कारीगिरी बनाई है छो जो पाण अचरज रूप है जेका है कारीगिरी बनाए तई उहा भी अचरज रूप है
उन जी एतरी आश्चर्यता आहे। श्री राम श्री राम उन्हीं परमात्मा देव जी एतरी आश्चर्यता आहे जो उन्हीं के समझण जीअं मींहं जूं बूंदा वारी जा कणा वणनि जा पत्ता गणे न सघबा ते परमात्मा जी आश्चर्य कारीगिरी भी लखण में न ईंदी। श्री राम एडी उन जी बेपरवाही के समझी करके आश्चर्य कारीगिरी के समझी करके असांजे शहनशाह भिटाई साहब फ़कीर के चवणो पइजी वियो तिर तारा वणवार तिर तारा वणवार मींह फुरियूं वारी कणा तिर तारा वणवार मींह फुरियूं वारी कणा इन्हीअ खां बि अगरा इन मूं मंझि आइब अपार पाए आयस पांद में साईं बदियूं बेशुमार हण ढकी ढकण हार हो जो पंहिंजे लुत्फ़ सां लतीफ़ चए राम श्री राम हरे राम राम श्री राम राम हरे राम राम। मुझे प्यारा साईं तो लिखियो संतन तो जेकॾहिं उन आश्चर्यकारी के थोड़ो सो श्री राम थोड़ो न पर थोड़ो सो जंहिंखे हिंदी में चवाए कुछ माना थोड़ो कुछ माना थोड़ो सो अगर समझो आहे तो किन सतपुरुषन समझो आ संतन समझो आ। श्री राम तो हिते साहब सुखमणी साहब में पद में चवनि था बिस्मन बिस्म भय बिस्माद सदगुरन को बख्शिश वठी करके नाम जी उनके अभ्यास करके राम गुरु अर्जन देव महाराजन बाणी में भी शब्द चयो सतगुरु शब्द उजारो दीपा बिन से अंधकार ते मंदर रतन कोठड़ी खुली अनूपा बिस्मन बिस्म भय जो पेख्यो कहन न जाय वडियाई मगन भय उहाँ संग माते ओत पोत लपटाई आल जाल नहीं कछु जंजारा अहम बुध नहीं भोरा ऊच न बीचा बीच न खींचा हों तेरा तू मोरा एक अंकार एक पासारा एक अगम पारा एक विस्तीर्ण एक संपूर्ण एक प्राण धारा निर्मल निर्मल सूचा सूचो सूचा सूचो सूचा अंत न अंता सदा बेअंता कहो नानक ऊंचो ऊंचा। श्री राम बिस्मन बिस्म रहे बिस्माद उन्हीं अचरज जी कारीगिरी ॾिसी राम मुंहिंजा प्यारा ॾाढो ॾुखियो अखर लॻंदो ॾाढो ॾुखियो पर मुंहिंजे अखर ते चवणो थो पए त जेके प्रभु खे पातल आहिनि मां मंझंदि बि चइमी न ठपे खे यादि रखी छॾियो कलयुग में संत थियणु ॾुखियो आहे साक्षात्कार करणु प्रभु जो प्यारो कोई पर जेको थियो आहे उनखे सुञाणणु ॾुखियो आहे बाक़ी प्रभु जे पंध ते आहिनि केरु केतिरो हले थो केरु केतिरो हले थो बसि इहा ॻाल्हि आहे। हरे राम रास मनंग पर ख़ाली कीअं थींदो मन तंहिं लाइ हरि नाम सां रास कर माना मन खे पूरन बणाए माना पंहिंजे ख़्याल खे नाम में पूरन कर बस नाम प्रकाशक आहे ज्ञान आहे अज्ञान अंधारो रोशनी जे मथां अटकाव न कंदो श्री राम और रोशनी अंधारे जे मथां ठकाव कंदी
भगवान जो नालो अची वियो संसार न उथंदो। हर नाम रास मनंग बस पोछा थी पंदो मन मार, माना मन जी जेका हेॾे छिक वई उहा बंदि थी वई। मन मार तू ही निरंजन आ, माया में रही करके तू निरंजन थी वञे। निरंजन माना माया में रही माया मोह ले अलेप कहो नानक शरण, मां उन जी शरण आहियां जेको इन विरती सां रहे थो। श्री राम। बिस्मन बिस्म भय बिस्माद, जिन बूझा जिन खे सम्झो तिस आया स्वाद, उन्हनि खे उहो स्वाद ईंदो। पोइ उन्हनि जिन खे स्वाद आयो आहे, प्रभु के रंग राज जन रहे। राम उन प्रभु जे रंग में, उहो प्रभु जंहिंजे मथां अंतर्यामी जे मथां नालो प्रभु पियल आहे। अंतर्यामी असां सभई आहियूं। असां सभई सम्झूं था त असांजो मन छा थो चाहे, बुद्धि छा थी चाहे, चित छा थो चिंतन करे, इंद्रियूं छा थियूं असांजो घुर्ज रखनि चाहिनि, और सांस असांजो कीअं थो हले, इन खे ॼाण वारो ई अंतर्यामी आहे। उहो असां सभई आहियूं। असां अंदरि वेठो आहे जंहिंजे मथां नालो प्रभु पियल आहे। उन प्रभु में, उन अंतर्यामी में प्रभु के रंग राच जन रहे। उन प्रेम में, माग में ॿुधायो ग्रंथ साहिब जो जाथे रंग शब्द अचे माना प्रेम। प्रभु के रंग राच जन रहे, गुर के बचन पदार्थ लहे। श्री राम। गुरु जी कृपा सां उन शब्द सां उन असली पदार्थ प्रभु खे प्राप्त कंदो। पोइ जॾहिं प्राप्त कयईं, ओए दाते उहे दातार थी वेंदा नाम जे बख़्शिश करण जा। सभिनी खे ब्रह्म ज्ञान सम दान न है, विद्या जो दान, ज्ञान जो दान, नाम जो दान सभिनी खे बख़्शिश कंदा। दुखनि जी पाड़ उहा नाम सां वेंदी। राम उहो अज्ञान असांजो ज्ञान सां वेंदो। ओए दाते दुख काटण हार, जांके संग तरे संसार, उन जे संग सां संसार जो उधार थींदो। जन का सेवक सो वड भागी। श्री राम। अहिड़नि भक्तनि जो पुरुष जेको शेवा में लॻंदो उहो वॾ भागी आहे। जन के संग एक लेवन लागी, उन्हनि जे संग सां हिक सां प्रीत जुड़दी। पोइ गुण गोविंद कीर्तन जन गावे। श्री राम। उन गोविंद जा गुण जेको उन सिफ़त में, कीर्तन माना सिफ़त। कीर्तन निर्मोलक हीरा आनंद गुणी गहीरा, की रतन जंहिंजे अखरी माना आहे रतन, उन जे अॻियां छा पुॼनि। राम। रतन त परिणाम कष्ट ॾींदा असांखे, पर कीर्तन असांखे प्रफुल्लित कंदो, हृदय शुद्ध कंदो, अंतःकरण शुद्ध कंदो। कीर्तन जन गावे, गुर प्रसाद नानक फल पावे। गुरु जी कृपा सां उहो फल माना शांति आनंद रूपी फल खे प्राप्त कंदो। त असांखे जाइज़ आहे उन्हनि महान पुरुषनि जे संग में जंहिंजा असां अॼु मेला मल्हायूं था। राम। मुंहिंजा प्यारा श्री राम। उन्हनि इहे कम कया, संतनि जे संग में वञी उन ज्ञान ऐं नाम खे वरितऊं, सदाई उन ध्यान में जुड़िया रहिया। पुछंदा आहिनि ध्यानु कीअं कजे? बाबा ज्ञान जो ध्यानु करणो आहे। मुंहिंजा प्यारा साईं, बसि ॿिए घणे चकर में गृहस्थी असां न फासूं। जेको सतगुरनि ज्ञान ॾिनो आहे सदाई उनजो ध्यानु रहे। बसि वॾा चवंदा अबा ध्यान सां, अबा ध्यान सां, अबा ध्यान सां। श्री राम। हर वक़्तु ध्यानु। तूं समाधियूं लाहे और ॿाहिरि तोखे हलणु कुझु कोन अचे, कंहिं परिवार सां कीअं हलबो आहे, माण्हुनि सां कीअं हलबो आहे। राम। सभिनि खां ॾुखियो पियो ॻाल्हाए, इहो तुंहिंजो ध्यानु ऐं समाधियूं कहिड़े कम जूं आहिनि? इहो छा तुंहिंजो ध्यानु लॻो? 3 कलाक समाधियूं लाथे, सुबुह जो अमृत वेले उथी, पर तुंहिंजी विरती न मटी। त ज्ञान जो ध्यानु सदगुरु कीअं चवनि था विरती सां हलणो आहे। बसि इहो ई ध्यानु कर, ॿियो छा करिणो आहे। राम। विनोद अग्रवाल मोकिलाइण आयो अघाड़े मां सां, अधु कलाक वेठो रहियो। गुरु त पंहिंजो कयल अथसि, अॼु हेतिरो हुन जे लाइ उहा प्यास आहे। चए पियो साईं जी संत जी मुझसे कुछ नहीं पूछता, नहीं मैं भजन करता हूँ, नहीं माला फेरता हूँ। गुरु चयो हो पर न को उहो थिए थो। बसि एतिरो आहे, मां संतनि जी कृपा घुरां थो, उहा कृपा घुरण आयो आहियां। राम। कृपा इहा आहे, इहो हृदय में ज्ञान अथसि, हक़ीक़त जी ॼाण अथसि। हुनखे उन शब्दनि जे ध्यान में माना उन जे अर्थ में जुड़ियो रहे, उन जे भाव अर्थ में जुड़ियो रहे त बसि उहो मक़सदु थी वियो। अखर जप पियो पर उन जे अर्थ में न आओ, अर्थ खां अची उन भाव अर्थ में न आओ, त संत सदाई उन भाव अर्थ में अची वेंदा आहिनि। बसि उहे जपनि न जपनि उन भावक में उन रूप में अची वेंदा आहिनि। त मुंहिंजा प्यारा, उनजो सुम्हण बि सवादी
जिन जे हृदय मंझ हादी, जिन जे तार अंदर तूं तूं, जिन जे तार अंदर तूं। तो हिते उन्हनि महान पुरुषनि इहे संग कया, तॾहिं उहे दुख काटण वारा थी विया। अॼु जेके बि जंहिं भावना सां असां हिन दर ते ईंदासीं, अॻे अरदास में सिर्फ़ु एतिरो शब्द चयो वेंदो, वॾनि जे वातां ॿुधबो त जा जा भावना ताता सिद्ध, श्री राम जा जा भावना। ॿेली परमात्मा बि भावना जो आहे और परमात्मा सभिनी जो आहे। परमात्मा भावना जो फल ॾींदो, पर परमात्मा सभिनी जो आहे। जेकॾहिं सभिनी जो आहे त डाकू जो बि आहे, चोर जो बि आहे, सभिनी जो आहे। सभिनी खे यादि करे वञनि था, सभु को पंहिंजो 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 फल वठी अचे थो। राम तीअं बाबा संत बि भावना जा अथव। तव्हां हेॾे अचण वारे खे ईअं न ॾिसो त केरु स्त्री ॾे तके थो, केरु छोकिरी ॾे तके थो, इन चकर में न पओ। हे जीअं संसार वॾो परमात्मा जो ठहियल आहे, हर को पंहिंजो आनंद वठे थो, तीअं संतनि जो वॾो घर आहे। हिन में के कहिड़े भाव सां ईंदा, के कहिड़े भाव सां, तूं पंहिंजी नज़र खे ठीकु कर, की तूं ओॾे न कर, न त तूं दोष भागी थी पवंदे, गिला कंदे, एॾे ख़्याल में न आओ, उहो पंहिंजो फल वठी वेंदो। हा मुंहिंजा प्यारा, ये मेलनि में सभु थींदो आहे। असां नज़र खे ठीकु रखूं, राम त बसि असांखे सभु भला नज़र अचनि, सभु को पंहिंजे भाव जो फल वठी वेंदो। इहो संसार हलंदो पियो। त परमात्मा सभिनी जो पंहिंजी भावना जो फल मिलंदो। त संतनि में बि जेको जहिड़ी भावना सां ईंदो, उहो पंहिंजो फल वठी वेंदो। राम बावल साईं खे कंहिं चयो, साईं ब्रह्म ज्ञान हले थो भॻवाननि वटि, पोइ तव्हां चई बाबा असांखे ब्रह्म ज्ञान कोन्हे, गुरुनि न ॾिनो आहे। पर जहिड़ो भावना सां चवंदो मूंखे हे दुख आहे, मूंखे हे दुख आहे, मुंहिंजो हे पूर्ति कर, असां उनजी पंहिंजो कमु पूरो कयूं था। उन्हनि खे भॻवानु ॿुधाइणु अचे थो ज्ञान, असांखे नथो अचे। हे संत असां ईअं बणियाऊं। राम त संतनि जो ईअं रहे थो, जहिड़ी भावना सां अचे थो उनखे उन भावना सां पंहिंजो पूरो कनि था, वञी फल पाण भोगे जेको हुनजी मर्ज़ी आहे। त मुंहिंजा प्यारा, जेतिरो थी सघे संतनि असांखे तॾहिं चयो आहे निष्काम भावना, पर चयो अथऊं मन खे ठाहिण जे लाइ दान जो पासो चङो आहे, धन सां केतिरनि जा कार्य थींदा। तूं मन खे मनाए भेणा, हे दान कंदे त तुंहिंजो मान थींदो, यश थींदो, नेकी थींदे। हाली उन खे हेर, हाली उन खे हेर। मां तव्हांखे संत जो मिसाल ॿुधायो त संत चए अबा निष्काम कमु कयो, पर पोइ जंहिं महिल सत्संग पूरो थिए सभिनी जूं कामनाऊं जेके जेके चइनि उनखे पंहिंजो दिलि जा ॾींदो वञे जहिड़े जहिड़े नमूने सां। त कंहिं जॻह सोचियो साईं निष्काम जो उपदेश ॾियो था, वरी कामना ई पूरियूं कंदा वेंदा, हुनजो ॿोधा वेंदा, त पोइ हे छॾींदा ई कीअं कामनाऊं, तव्हां हे निष्कामी बणबा ई कीअं। चई अबा मुंहिंजा, हे संसार गृहस्थी आहे, कामना खां रहत कीअं थी सघंदा गृहस्थी वीचारा। श्री राम इन सदके मन संतनि ॾे ईंदा, जॾहिं कामना पूरी थियनि न, पोइ चवंदा मुंहिंजे लाइ इहो ई भॻवानु आहे। कोई उन संत जी गिला बि कंदो त चवंदो बाबा तोखे सदा ईअं नज़र अचे, मुंहिंजे लाइ इहो भॻवानु आहे, मुंहिंजो कमु हितां थी वियो आहे, मुंहिंजे लाइ हे सभु कुझु आहे। श्री राम अबा पोइ पाण हिन लाइन ते अची वेंदो। पोइ जॾहिं संतनि जे वचननि ते मुंहिंजी कामना पूरी थींदी, पंहिंजो पाण अची हो पंहिंजो जीवन ठाहींदो। श्री राम त मुंहिंजा प्यारा, त हे संत पंहिंजी भावना जो फल ॾींदा। जहिड़ी जहिड़ी भावना सां असां आया आहियूं, त असांखे सदा इहा भावना रहे जेका गुरु नानक साहिब बाणी में चई आहे। गृहस्थी आहियूं, उहे बि गृहस्थी हुया। शुभ चिंतन गोविंद रमण, असांखे चित में सदाई शुभ हुजे और गोविंद जो रमण हुजे, और निर्मल साधु संग, साधु जे संग में असांजो मन निर्मल थींदो। और नानक नाम न बिसरूं हिकु घड़ी, नाम न विसरे हिकिड़ी घड़ी, कर कृपा भगवंत। इहा असां ते भगवंत कृपा कर जो शुभ चिंतन रहे, नाम जो रमण रहे अंदर, और संतन जो संग रहे, असांजो बेड़ो पार थी वञे। श्री राम त हाणे हे 5 साला रजन जयंती प्रेम सां तव्हां मल्हाई, संतनि जी वरसी। मूं बि असां पंहिंजे पंहिंजे भावना सां वरसिजी वेंदासीं। थोड़ा ॾस हमेशह सत्संग में ॾिबा आहिनि। संतनि जे शरीर खे अधु खपायो न,
राम ॾस मिलनि था। अबा असांखे बरकत धंधे में करणी आहे त असां धर्म खे भाईवार कंदासीं। धर्म खे ईअं न त जेकी वणंदो आहे सवाली खाली न मोटाईंदा आहियूं, जेकी पुॼंदो आहे असां धन मां कढंदा आहियूं, इन सां कमु पूरो न थी वेंदो। राम धर्म खे भाईवारी जो, उहा भाईवारी हुजे ओतिरो निकिरे राम दसवंत निकिरे, उन में असांजा दुख कटबा। शास्त्र ने इहो लिखियो बरकत वधे त ॾहों हिसो ॿियो। रामचंद्र महाराजन डूंगरो जी भागवत पंहिंजे में लिखियो हिकु भक्ति जो स्वरूप हो धरती ते त 20 सा दान कढणो आहे, तॾहिं दुख बि लहंदा, न त असांखे दुखनि में उहो धन वेंदो और बरकत बि वधंदी। किन जा धंधा नथा हलनि, के 3 महीना हलनि था, 6 महीना नथा हलनि, चवनि था साईं ख़बर ई नथी पए, सम्झ में नथो अचे। बाबा सम्झ वारो ने पुॼंदो ई न सम्झ, तव्हांखे माया काॾों ॾींदी। राम उहा आहे अयोध्या, उहा तव्हांखे अयोध्या में केरु ॾींदी? तंहिं लाइ इहा सम्झ असां मथे में सूर पए थो, कुझु आरामी जी कमी करके नसुनि खे आराम मिले, भॻवान जो नालो वठी अपना हाथ जगन्नाथ बस प्रेम सां 5 मिंट वेही रहो। भॻवान हे जेको दर्द ॾे थो असांखे कम खां कुझु छॾाइण जे लाइ। राम दुख आहे महसूस नथो थिए, पर जॾहिं दर्द पैदा थिए थो तॾहिं डॉक्टर यादि अचे थो, दवा यादि अचे थी, त उन जे करके 5-10 मिंट छड़ो वेही करके भॻवान जो नालो वठी पंहिंजो ई हथु घुमायो मस्तक ते, आस्ते आस्ते थनड़ी मालिश कयो, सुम्ही पोइ आराम वठो, पंहिंजो पाण दूर थी वेंदो, गोरी वठण जी ज़रूरत ई न पवंदी। श्री राम निंड नथी अचे, जंहिंखे इष्ट तव्हांजो आहे उन जी तस्वीर अॻियां रखो सचाई सां, जंहिंखे तव्हांजो मञींदड़ आहियो। गुरू कयल आहे पर उन में भावना न आहे, जंहिं इष्ट में अथव, जेको तव्हांखे तस्वर वणे थो उन ॾे तकींदा रहो, तकींदा रहो, और वाहगुरु वाहगुरु सतनाम श्री राम, जेको भॻवान जो नालो प्यारो लॻे, जहिड़ो चित्र भॻवान जो प्यारो लॻे उहो रखी और नालो वठणु शुरू कयो। कंदे कंदे पाणे निंड अची वेंदी, गोरी खाइणी न पवंदी। श्री राम पेट में दर्द पए थो, पाणी खणी करके, पाणी ही भॻवान आहे, जल ही भॻवान आहे, खणी करके भॻवान जा नाला जेतिरा वणनो वठी करके ऐं इहा भावना कयो पहिरीं मज़बूती सां, मां हे जल पींदुमि मुंहिंजो दुख लहंदो, मुंहिंजो पेट जो दर्द लहंदो, मुंहिंजो कोई बि दर्द लहंदो। राम भव जो ॾस भव थिए थो, ॿारनि खे भव थिए थो, सॼा परिवार चढ़ी अचनि था हेॾे, टाइम सीड़ाइणो, धन सीड़ाइणो, वक़्तु सीड़ाइणो न। ॿार खे चओ भॻवान जो नालो वठ, चओ वाहगुरु, चओ श्री राम, चओ श्री राम, वञ हलियो कोठी में, तोखे कुझु न थींदो। जप साहिब जी पहिरीं पौड़ी पढ़ूं, असांखे कुझु न थींदो। त भव लाहिण जो इहा दवा आहे। सुखी थियण जो असां ॿिए खे सुख पहुचायूं, सुख पहुचाइण में असांखे कष्ट ईंदो, उन कष्ट वठण सां राम असांजा आईंदा कष्ट लहंदा, असांखे सुख पहुचंदो। शांती जो ॾस असांजे मन खे शांती रहे, भॻवान खे वरी वरी जप पियो, राम राम राम, बसि इहा दुआ गोरी वठी पियो, वठ पियो, वठी वठ पियो। संसार त बाबा अशांत आहे, संसार में शांती काॾों ईंदी इहो सोचण ई भुल आहे। जेको लफ़्ज़ चए थो संसार में शांती, सम्झ में न ईंदो आहे। मन संसार ॾे उथियो, मन अशांत थियो, मन एकाग्र थियो, मन शांति में आयो। हे शांति जा सम्मेलन थियनि था, अरबे करोड़े रुपया ख़र्च कनि था, ओड़ो बारूद बि ठहंदो वेंदो आहे। बेवकूफ़ी थी पागल पिनो थियो या शाणप थी? चओ भाई मुंहिंजा प्यारा, छा शांति जा सम्मेलन? मन खे शांति ॾे, सदाई शांति आहे, तूं शांति पाए वञ। त शांति मन जी भॻवान जे नाले सां, और असां हिक ॿिए सां एकता बणाए रखूं, परिवार सां, भाइनि सां, बिरादरी सां, पाड़े सां, शहर सां। श्री राम उन एकता बनाइण जे लाइ उनजो माध्यम आहे प्रेम। परमात्मा हिकु आहे और परमात्मा प्रेम आहे। हिक सां जोड़ण जे लाइ माध्यम आहे प्रेम। हिक ॿिए सां प्रेम कयूं, जुड़ंदासीं त असां हिक ॿिए खे कमु ॾींदासीं। इहा इंसानियत आहे। श्री राम बसि इहे नुस्ख़ा ॾेई करके मां हाणे सभिनी संतनि जे नतमस्तक चरणनि में मथो सिर झुकाईंदे पंहिंजा सम्झी करके हिन मेले में पधारिया। मां कुझु शेवाउनि जे न करे सघियुमि, न हुन सां वेही सघियुमि, न हुन सां गोष्ठी करे सघियुमि,
न मर्यादाऊं करे सघियासीं ख़ुशि परसन जूं। मां उन खां माफ़ी चाहींदुमि और आयल संतनि भक्तनि खे जेको जेको बि वारे जो कुझु न ॾेई सघियाऊं खिमिया कंदा। संगत जा असां थोराइता आहियूं जंहिं पंहिंजो सम्झी करे मेलो अची मल्हायो आहे। और प्यारे केशवाणी साहिब जो जिन पंहिंजे ऑल इंडिया काउंसिल ते संत कंवरराम जो नालो अधिवेशन रखी करके इहो पहिरियों भारत में रिकॉर्ड क़ाइमु कयो। पहिरियों सवीनारी बनारस पंहिंजो बम्बई में थी जेका तव्हां ॿुधी आयो दादा जशन साईं असां ऐं साईं गोविंदराम साहिब भाई गेलाराम जन चारई हुयासीं। मलाई वई ॿियो नंबर हे अधिवेशन साईं कंवरराम जो हिते थियो। मां धन्यवाद ॾियां। सिंध में हिते छड़ी भावना कईसीं त 95 मार्च में अमरावती में पोइ मेलो थियो पर पने आकल में शताबंदी पहिरियों मल्हाइजी वई ज़बरदस्त लेवल ते। पूरी हिकु छेड़े खां वठी करके हेॾो सारो शहर आहे बाज़ार आहे हिकु ई रोड आहे वञी ॿिए छेड़े ताईं ॿई पासा कारियूं बीठियूं रहियूं एतिरी पब्लिक उते आयल हुई। साईं भजन लाल उनजो उद्घाटन कयो। आपदा परवीन आई असांजा मल्हाइण वारा सुधामचंद भाग्या जन हिते वेठा आहिनि जंहिं इहो अदीबनि खे मनाइण विया हुन चयनि कंवरराम तव्हां छड़ो सखर ऐं अदीबनि खे छड़े थोरे मनाइण लाइ आहे। हिन संत जे मल्हाइण लाइ त तव्हां सिंध खे मल्हायो सभिनी खे तॾहिं त इहो कार्य पूरो थींदो। ऐं 99 में संत कंवरराम साहिब जी अर्ध शताबंदी शहीदी जी मुस्लमाननि मिली करके मल्हाई लाड़काणे में। और मूंखे भाग्या साहिब ॿुधायो त तव्हांजो साईं अचणु हुयो 5 मई ते बीठल हो पर असां महीनो फेरे 5 जून रखियोसीं पर मुंहिंजो वञणु न ई थियो हो। 5 जून जी थी वियो। 61 वीडियो भरियो रखियऊं उहो असांखे मोकिले ॾिनो त मुस्लमाननि बि साईं कंवरराम साहिब जी अर्ध शताबंदी लाड़काणे में मल्हाई। और हाणे संतनि जो फिल्म ठही रहियो आहे उन ते पूरी रिसर्च थी रही आहे। मां संत जी थोरी महिमा करे हुयमि त तंहिंखां पोइ संत कंवरराम साहिब जे मिशन जा महिरबान असांजा जाथे जाथे मेला मल्हाइनि था। हा मां नतमस्तक आहियां संत खे कंहिं बि रूप में दरबारनि जे रूप में मरसी जे रूप में चौराहे ते स्टेचू लॻाए कॉलेज स्कूल जेको जेको जंहिंखां पुॻो आहे मल्हायो अथऊं। मां आभारी आहियां उन्हनि जो इहे मेला मल्हाए रहिया आहिनि त असां इहो संगठन कयोसीं मिली करके सुहिणे रूप सां असां संत जो ऋण चुकायूं जेके पंहिंजे जीवन में असांखे रहणी करणी में ॾेई वियो आहे। असां सिंधी क़ौम जो मुख्य फर्ज़ आहे। श्री राम दादी जन आया सदाई आया अचो अचो। और तंहिंखां पोइ मुखी साहिबान असांजे उत्तर प्रदेश जा गॾु थिया सभई पंहिंजो सम्झी करके हिन मेले में आया। असां उनजा आभारी आहियूं। सदाई कंवरराम मिशन खे चयो वियो त 6 महीने कंहिं न कंहिं ज़िले में मीटिंग थींदी और हर साल उहा मीटिंग कंवरराम साहिब जे हिते हिन ई मेले में थींदी पई। तीअं मुखी साहिबनि खे बि वेनती रहंदी ऐं वरी हाणे सम्मेलन कंदा जेको रखी विया उहो घणो करे हिते ई रहंदो त उनखे वेनती कबी जे इन मेले ते सभई अचनि पिया तॾहिं समाज जो असांजो यूपी जो सुधार थींदो। और काउंसिल ऑल इंडिया लेवल ते हुई उहे बि जिथे मिलंदा और वॾो आश्वासन ॾेई आहे जिथे बि संत कंवरराम जो कार्य हूंदो असां पूर्ण रूप सां शरीर करके धन करके जेका बि असांजी शेवा हूंदी उहा काउंसिल उन मेले में ऐं उन शहर में उन संस्था खे कंदी। इहो असांखे आश्वासन ॾेई आहे। मुंहिंजा प्यारा त बाक़ी आयल संगत भाइर भेनरो हर्षा मंडल नवयोग मंडल असांजा जेके बि डिपार्टमेंट हितां आहिनि जंहिंमें 550 पुरुष लोग शेवा में ॿाहिरों आया आहिनि और 200 खनि ज़ैफ़नि जूं लिस्टियूं आयूं आहिनि ऐं हितां जा संगत शेवादारी ज़ैफ़ां 200 मिलाए 200 मर्द 1100 लोग असांजे हिन शेवा में बीठल आहिनि। मां सभिनी खे धन्यवाद ॾियां। प्रभु उन्हनि खे शेवा जो फल ॾींदो अहिड़ी प्रेरणा सदाईं वधे पई। हाणे हिते धुनी हलंदी और प्रसाद हिते वेठे वेठे सभिनी खे मिलंदो। प्यारा उथी जन हाणे सभु लॻी वञनि प्रसाद में। और इन खां पोइ सभिनी खे हिन भेरे 2000 में हिन मेले मल्हाइण में 25 साल रजत जयंती में अधिवेशन वारनि खे और कंवरराम मिशन वारनि खे मुखियुनि साहिबनि खे
और जेके भी हिन प्रसाद कृपा तौर सभिनी खे मिलंदो, जेके बि हिन शेवा में लॻल आहिनि उन सभिनी खे पाखर पाती वेंदी। ॿारियूं, मायूं, भाउर, नौजवान, जेके बुज़ुर्ग आहिनि, त प्रसाद हली वञे। हाणे धुनी सां मेले जी समापति थींदी, आशीर्वाद ॾींदा। तंहिंखां पोइ उहे समितियुनि वारा पंहिंजे पंहिंजे डिपार्टमेंट जो अध्यक्ष उनखे वठी ईंदो हिते। मोहनलाल उन सभिनी खे प्रसाद ॾींदो वेंदो। कोई प्रसाद कोई शेवादारी शेवा करण वारो वंशत न रहिजी वञे पाखर में। बाक़ी हितां लोकल शहर वारनि मायुनि और ॿारनि और पंहिंजे शेवादारनि खे पोइ मथां समीक्षा परीहं रखियल आहे, उन में सभिनी खे ॾिनो वेंदो। हाली ॿारनि आयलनि खे जंहिंखे जहिड़ियूं जहिड़ियूं गाॾियूं आहिनि पंहिंजे सौदा सां, ऐं उहे शेवा मंडल वारनि खे चयो वियो आहे त हे प्रसाद पंहिंजे टाइम सां वठी पोइ पंहिंजूं शेवाऊं पूरियूं करे पोइ मोकिलाईंदा ऐं मंझंदि जो हुन सां वरी मिलंदासीं असां। एतिरनि अखरनि सां सभिनी आयलनि जो मां शुक्रगुज़ार आहियां। प्रसाद हलण ताईं कोई उथे न, आराम सां धुनी हले थी। माण्हू हिते 3 ॼणा बेहनि था जेके प्रसादनि खे सभिनी खे 5 मिंटे में हली वेंदो। बोल गुरु नानक देव की जय, रामकृष्ण भगवान की जय। हा, असां हाणे जुग जुग रहियल आहे उहा पढ़ी करके मथां भगवान जे नाले जे धुनी ते अरदास कबी ऐं मथां हे हलंदो सॼो कार्य। चांहि बि तयारु आहे, पींदा वञो, नाश्तो बि, खणण वारनि खे रसोई बि, सभु कुझु तव्हांजो आहे। प्रेम सां सदाईं अचो पिया, मेला मल्हायो पिया। जेके बि शुगल आहिनि ॿियनि पासनि हेॾियूं पासां हुन पासियो हरिद्वार वञी करके 1000 रुपया ख़र्च करके असां सभिनी खे वठी करके उन जिणिया ते वञूं या हिननि ते ईअं पंहिंजो तीर्थ करे अचूं। बाक़ी सवलो संतनि जो आस्थान आहे, जिथे संत आस्थान आहिनि उहे तीर्थ आहिनि, उते अची करके पंहिंजो तव्हां कयो। हिते भंडारा आस्थान सभु कुझु ठहियो पियो आहे। उहो धन बचाए करके असांजे मिटनि माइटनि खे छड़ो वठी वञिणो। राम उहे कंहिं ॿियनि शेवाउनि में असां लॻायूं जेकॾहिं असां वधीक सम्झूं था। बसि इहा ई मुंहिंजी प्रार्थना आहे, सभिनी खे पंहिंजो आश्रम करे ॾिसो। हर जुग जुग भगत पाया पंहिंज रखंदा मारिया प्रहलाद चढ़ाया राम राजे, आनंद कांत सदे नाम देव मुखलाया, जन नानक सार सेविया, नानक सार सेविया, जन नानक सार सेविया। अंत लय चढ़ाया राम, अंत लय चढ़ाया, अंत लय चढ़ाया राम, अंत लय चढ़ाया। हर जुग जुग भाई आप रखना, हर जुग जुग भाई आप रखना। सतनाम श्लोक महला पहला वावा आपके पानी सारी बात तुम्हारी छोड़ी तुमने पार, की बात पूरी ना करे तो किसे राजा